ख़बर मां शेयर कंदारूं। कराची का सिंध सरकार कैम्ब्रिज ओ लेवल ए लेवल स्कूलन में सिंधी उर्दू निसाब पढ़ाइण लाज़मी करार दी छॾियो आहे। जेको स्कूल सिंधी उर्दू न पढ़ाईंदो उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। DG प्राइवेट स्कूल एजुकेशन के या हिदायत दी आहे। ख़बर नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह कंदारूं। अहम ख़बर अव्हां सां शेयर कंदारूं। सिंध सरकार कैम्ब्रिज ओ लेवल ए लेवल स्कूलन में सिंधी उर्दू निसाब पढ़ाइण लाइ खे लाज़मी करार ॾिनो वियो आहे। जेको स्कूल सिंधी उर्दू न पढ़ाईंदो उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। DG प्राइवेट स्कूल एजुकेशन जो इहो चवणु आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अव्हां खे हिकु ॿीहर आगाह कंदारूं। सिंध सरकार कैम्ब्रिज ओ लेवल ए लेवल स्कूलन में सिंधी उर्दू निसाब पढ़ाइण लाज़मी करार दी छॾियो आहे। जेको स्कूल सिंधी उर्दू न पढ़ाईंदो उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। DG प्राइवेट स्कूल एजुकेशन जो अहिड़ो चवणु आहे।